अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क में वधंदड़ महांगाई जे हवाले सां। हीअ हुकूमत 3 सालनि में महांगाई ते कंट्रोल न करे सघी आहे। हुकूमती दावनि बावजूद वज़ीर आज़म मईशत जी बहितरी जूं दावाऊं त कंदो रहियो आहे या आवाम खे परेशान न थियण ऐं मईशत जी बहितरी जी ख़ुशख़बरियूं त ॿुधाईंदो रहियो आहे, पर ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त इन 3 सालनि में महांगाई माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ महांगाई ऐं ख़रीद कुवत आवाम जे कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे पेट्रोल जे अघनि जे हवाले सां त हुकूमत 15 ॾींहं अॻु में ₹1.5 पेट्रोल घटि कयो हो ऐं हाणे हुकूमत पारां पेट्रोल जी क़ीमत में ₹5 वाध कई वई आहे। डीज़ल ₹5 ऐं गासलेट ₹5.5 महांगो कयो वियो आहे। न रुगो पेट्रोल जी क़ीमत में वाध कई वई आहे, पर सिधो सौ इन जो असरु आम वाइपे जी शयुनि ते पवंदो। हिन वक़्तु जेकॾहिं मुल्क में मौजूदा महांगाई जी सूरत हाल जी ॻाल्हि कजे त महांगाई में जेकॾहिं अटे खंड ऐं गिह जी ॻाल्हि कजे त इन में 50% इज़ाफ़ो थी चुको आहे। गुज़िरियल कुझु सालनि जी भेट में हिन वक़्तु जेका रुपए जी क़दुरु आहे, रुपयो डीवैल्यू थी चुको आहे ऐं डॉलर आसमान ताईं पहुची चुको आहे। नतीजे में जेको ग़ुर्बत जी लकीर खां हेठि माण्हू ज़िंदगी गुज़ारींदड़ आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी आहे। इन शइ खे एक्सप्लेन करण जे हवाले सां वफ़ाक़ी वज़ीरनि जी अजीब मंतक़ आहे, जंहिंमें चौधरी फवाद जो चवणु आहे त पाकिस्तान में तेल जूं क़ीमतूं अञा बि ख़िते या रीजन खां सफ़ा घटि आहिनि। इन्हनि 3 सालनि में या त असांखे तेल जा जेके आहिनि से खूह कढणु घुरिजनि हा। जॾहिं असां ॿाहिरां ख़रीद कंदासीं त ऑटोमेटिकली शयूं वधंदियूं, पर उन बावजूदि हुकूमती वज़ीर जो इहो चवणु हो त असां वटि अञा बि इन्हनि शयुनि जा अघ घटि आहिनि बनिस्बत ख़िते जे ॿियनि मुल्कनि जे हवाले सां। इहा दावा वाज़े रहे त वज़ीर आज़म पिणु कंदो रहियो आहे। अॼोके प्रोग्राम में असां मुआशी हवाले सां या तेल जा जेके अघ वधिया आहिनि, पेट्रोल जूं जेके क़ीमतूं वधियूं आहिनि, इन जा अवाम ते कहिड़ा असर पवंदा, मुआशी हवाले सां अवाम कीअं इन खे फेस करे सघंदो, महांगाई केतिरे हद ताईं वधंदी, इन ते ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां असां सां ॻाल्हाइण जे लाइ हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे मुआशी माहिर मुश्ताक मीरानी। मुश्ताक साहब भली कार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। मुश्ताक साहब, हुकूमत ॾींहों ॾींहुं महांगाई में वाध वारी पॉलिसी खे वाध वेझ ॾेई रही आहे। हिन वक़्तु जेकॾहिं ॻाल्हि कजे पेट्रोल डीज़ल ऐं गासलेट जे अघनि जे हवाले सां त ₹5 ₹5.5 इन में इज़ाफ़ो कयो वियो आहे, छा चवंदो? पहिरीं ॻाल्हि आहे त हिनखे असां जामे तरीक़े सां ॾिसूं, महांगाई खे, क़ीमतुनि खे वधण खे, ऐं मोस्ट जेका इम्पॉर्टेंट शइ आहे डॉलर, हिकिड़ो डॉलर 170 खां वधी वियो आहे। हिनखे तव्हां जामे हवाले सां ॾिसंदव त असांजी पिक्चर क्लियर थींदी। तव्हांखे यादि आहे त इमरान ख़ान जॾहिं अपोजिशन में हो त चवंदो त जेकॾहिं डॉलर जी आर्टिफिशियली क़ीमत रखी थी वञे त इहो चोरी आहे, ग़लति आहे, ऐं जेको आहे सो हिनखे असां कंडेम था कयूं। हाणे हुन 3 सालनि में इमरान ख़ान पंहिंजे ओपन मार्केट में $5.6 बिलियन इंजेक्ट कया आहिनि। हाणे माण्हू त जेके इकोनॉमिक्स चवनि था त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ करे थो त उहो ॾोहारी आहे, पर जेकॾहिं इमरान ख़ान साॻी शइ करे थो त माना उहो सवाबु आहे। हिकिड़ो इहो, ऐं ॿियो हाणे हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे इक़्तिसादी ऑटोमेटिकली समाजी बि थी वई, कंहिं बि हथ में कोन्हे का, छाकाणि जेके पॉलिसी चेंज कयूं थियनि, फाइनेंस मिनिस्टर चेंज पिया थियनि, ऐं उन खां पोइ जेके इम्प्लीमेंटेशन जा तरीक़ा आहिनि उहे चेंज था थियनि। चवनि था त हिन वक़्तु कंहिंजे बि हथ में कोन्हे, जेकॾहिं इहा सूरत हाल हली त मुल्क डिफॉल्ट बि थींदो, डिज़ास्टर बि ईंदो। कीअं? मसलन जेका आहे जेको शयूं असां ॿाहिरि था मोकिलियूं, जंहिंखे असां एक्सपोर्ट था चऊं, ऐं जेका इम्पोर्ट आहे मिसाल $30 बिलियन असां एक्सपोर्ट था कयूं त असांखे $60 बिलियन इम्पोर्ट करणी थी पए, माना 50% जी जेका इहा माना आहे डेफिसिट, उहो केरु भरींदो? ऐं साइमल्टेनियसली IMF हूंदो, ॿिया को मुल्क हूंदा, इक़्तिसादात खे ॾिसंदा। वॾी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त स्टॉक एक्सचेंज में फॉरेनर जेके ॿाहिरियां मुल्क जा इन्वेस्टर आहे उन्हनि कई त हफ़्ते 2 हफ़्तनि में हू $5-6 बिलियन जेके आहिनि वापसि था कनि। हाणे स्टॉक एक्सचेंज ते बि असरु आहे, पेट्रोल जी बि क़ीमतूं वधी वयूं, डॉलर जी बि क़ीमतूं वधी वयूं, ऐं उन खां पोइ GDP उहा बि नथी वधे। अञा मां तव्हां सां ॿी शइ शेयर कयां त इम्पोर्ट रिलेटेड जेके डॉलर जेके असां घुरायूं था उन में दालियूं, गिहु, अटो, खंडु, इहे सभु हाणे असां ॿाहिरां था घुरायूं। नतीजे तौरु
जेको क़ीमतूं जेके आहिनि असांजूं वधंदियूं वञनि। अॻु में गुरबत आहे, अॼु में बेरोज़गारी आहे, अॼु में कोविड जे करे जेको बिज़नेस आहे उहो तमामु घटिजी वियो आहे ऐं तंहिंजे करे इहे ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। ऐं जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हायां थो त मूंखे ॾुख वधीक थो थिए। ईअं न त क्रिटिसिज़म आहे हुकूमत जे ख़िलाफ़, पर ॾुख थो थिए अलाए केतिरा लोअर मिडिल क्लास जा माण्हू, ग़रीब माण्हू, पोरियत माण्हू उहे केतिरो सफ़र था कनि, उन जो अंदाज़ो सिर्फ़ु उहे ई लॻाए सघनि था। सिंधी में चवंदा आहिनि न, जिते बाहि लॻे उते ई ख़बर पवंदी आहे। त उहे जेके वीचारा हिन में गुरबत मां निकिरनि था, जिते महांगाई आहे, जिते अटो नथा वठी सघनि, उन्हनि ई वीचारनि खे सॼी ख़बर आहे। मुश्ताक साहब, हुकूमत या वज़ीर आज़म जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुआशी सूरत हाल बहितर थियण जी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो रहियो। फेक फिगर्स अवाम खे ॿुधाया वञनि था या कंस्ट्रक्शन जे हवाले सां त भई असांजी बूम थिए पियो हिन वक़्तु, हेतिरनि माण्हुनि खे रोज़गार मिले थो, पर ॾिठो वञे त केतिरा ई माण्हू बेरोज़गार थियनि था ऐं गुरबत जी लकीर खां हेठि माण्हू घारे रहिया आहिनि। माण्हुनि जी क़ुवत ख़रीद हिन वक़्तु मुतासिर थी चुकी आहे, सख़्तु मुतासिर। तव्हां वरी ॻाल्हि त माण्हू अटो नथा ख़रीद करे सघनि। हाणे तव्हां ॾिसो न, जेका बि वक़्त जी हुकूमत आहे उहा इमरान ख़ान जी हुजे, नवाज़ शरीफ़ जी हुजे या ज़रदारीअ जी हुजे, उहा हमेशह कॾहिं न चवंदा त असां ग़लति था कयूं, असांजूं पॉलिसी ग़लति आहिनि, असांजे करे माण्हुनि खे तकलीफ़ आहे। उहो हर वक़्तु जेका वक़्त जी हुकूमत बि चयो आहे। पुराणे दौर में बि ईअं ई हूंदो, पर रियलिटी हक़ीक़त त ग्राउंड ते मैदान ते त ॿी आहे न। मिसाल तव्हां चई सघो था त मूंखे एतिरी जेका असां इनकम वधाई, से फॉर एग्जाम्पल ईअं जोक सभिनी चवे थी त मुंहिंजो करोड़ पघार आहे, ख़बर तॾहिं पए त हुनजो जेको घर जो ख़र्च आहे महीने में 1.5 करोड़ आहे, त 50 लख त तव्हांखे नुक़सान में वियो न। तंहिंजे करे फिगर ते हाणे न आहे वञिणो। मक़सदु इहो आहे त उन सां आम माण्हू जो इम्पैक्ट केतिरो थो थिए, रोज़गार केतिरो थिए। नो डाउट मिसाल जेकॾहिं हिननि स्कीम कई आहे हाउसिंग जी, उन में कुझु बहितरी आई आहे फॉर एग्जाम्पल, पर मक़सदु इहो आहे त रुॻो हाउसिंग जो त न आहे न, ओवरऑल जेको इक़्तिसादी सूरत हाल आहे उनखे बि ॾिसणो आहे न। सही। मुश्ताक साहब, तव्हां माज़ी जी हुकूमतनि जी ॻाल्हि कई, जेकॾहिं असां 2016 जो ई ॾिसूं त पेट्रोल 64 रुपया 27 पैसा, डीज़ल 72 रुपया 52 पैसा, ऐं अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं 2017 में ॾिसूं था त पेट्रोल 66 रुपया 27 पैसा, डीज़ल 75 रुपया 22 पैसा, ऐं जेकॾहिं असां डिसंबर 2017 में त 77 रुपया पेट्रोल ऐं 47 पैसा ऐं डीज़ल जेको आहे 85 रुपया 95 पैसा, 2018 में 81 रुपया। पर इहो थींदो थींदो हिन वक़्तु जेका महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे, तव्हां नथा सम्झो त माज़ी जी हुकूमतनि जा रिकॉर्ड पिणु टुटी चुका आहिनि? हाणे टू बी वेरी फेयर, या जेको इक़्तिसादियात जे शागिर्द जी हैसियत आई त फिगर हमेशह मुशाबियत कंपेरिज़न कई वेंदी आहे। त उन दौर में माण्हुनि जो जेको आहे सो वेजिस केतिरा हुया, सैलरी केतिरी हुई, ऐं हिन वक़्तु उनजी सैलरी केतिरी आहे ऐं क़ीमतूं केतिरियूं आहिनि, इन्फ्लेशन केतिरी आहे, इहो कंपेयर करे वेंदो। तंहिंजे करे असां चई सघूं था त जॾहिं ख़ासि करे नवाज़ शरीफ़ जे दौर में उन्हनि पूरी कोशिशि कई त इन्फ्लेशन डबल डिजिट न थिए, माना 8%, 7%, 9% हुजे, पर 10 खां वधीक न हुजे। त हिते त हाणे चवनि था माण्हू त 15% खां वधीक वई आहे, डबल डिजिट थी वई आहे। ऐं जंहिं नमूने सां डॉलर जी क़ीमत मथे थी थिए, उनजो मक़सदु आहे त जेके आम असांजो वाइपो आहे, खंडु आहे, चांहि आहे, अटो आहे, त उनजी क़ीमत हाणे डॉलर सां जेकॾहिं कनेक्शन था थियनि त उनजी क़ीमत वधे थी। तंहिंजे करे जेके पुराणियूं हुकूमतूं हुयूं उन दौर में बि इहे जेके अघ आहे महांगा हुया, पर एतिरो न हुयो जेतिरो हाणे आहे। मुश्ताक साहब, पेट्रोल जा अघ जॾहिं वधनि था त लाज़मी उनजो असरु आम वाइपे जी शयुनि ते पवे थो। छा सूरत हाल ॾिसो पिया ईंदड़ वक़्त में? मौजूदा सूरत हाल में पिणु माण्हुनि जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। माण्हू बीमार थियनि था त इलाज नथा कराए सघनि, 2 वेला हिकिड़ो वेलो खाईंदा त 2 वेला खाई नथा सघनि, या ॾिहाड़ीदार मज़दूर जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। हीउ जेको इज़ाफ़ो कयो वियो आहे, जेका वाध कई वई आहे, इन जो असरु छा पिया ॾिसो तव्हां? इहो त जीअं तव्हां पाण ई चओ त जेतिरी बि हाणे महांगाई में वाध थींदी ओतिरो ग़रीब माण्हू तबाह थींदो, माना इहो साउथ जो हिकिड़ो रिलेशन आहे। ॿी ॻाल्हि आहे त GDP न वधण जे करे माण्हुनि जा जेके वेजिस ऐं सैलरीज़ जेके आहिनि उहे माना घटिजंदा पिया वञनि, कंपेरिज़न हमेशह कंदासीं त घटिजंदा पिया वञनि, ऐं नवां रोज़गार जा जेके आहिनि सो वसीला
ज़रिया पैदा कोन था ॾियनि, गुरबत वधे थी। वॾी ॻाल्हि आहे त पॉपुलेशन 2.4% पाकिस्तान में हर साल उनजी पॉपुलेशन वधे थी। इन्हनि सभिनी फैक्टर खे जेकॾहिं पाण मिलायूं त ओवरऑल असां चई सघूं था त हिन वक़्तु पाकिस्तान में मुकमिल इक़्तिसादी डिज़ास्टर आहे, मुकमिल आफ़त आहे इक़्तिसादी तौर। मुश्ताक साहब, हुकूमत मुआशी हवाले सां दावाऊं त वॾियूं कयूं पर का बहितर पॉलिसी न जोड़े सघी आहे। इन जो छा सबबु ॾिसो था? खंड अटे जी करप्शन जा वाक़िया बि थिया, मुख़्तलिफ़ स्कैंडल्स थिया, उन बावजूदि इन ते कंट्रोल जेका आहे सा वफ़ाक़ी हुकूमत छो न करे सघी आहे? हाणे सभिनी असां ज़ाहिरी तौर जेको ॾिसूं था असां उहा ई ॻाल्हि था कयूं, पोयूं साज़िशुनि में असां नथा वञूं। इमरान ख़ान चवंदो त मूं वटि 200 इक़्तिसादियात जा माहिर आहिनि, मूंखे हुकूमत मिली त पेट्रोल जूं क़ीमतूं घटि थींदियूं, बिजलीअ जूं क़ीमतूं घटि थींदियूं, अटे इन जूं क़ीमतूं घटि थींदियूं, माण्हुनि जो जेका रोज़गार पैदा थींदो, माण्हुनि जी जेका आमदनी वधंदी, इहे जेके बेशतरी असांखे तस्वर हू ॾेखारींदो। पर ख़ासि करे मां उन में इंट्रस्टेड आहियां त हीउ चवे थो त 200 मूं वटि इक़्तिसादी माहिर आहिनि। त मूंखे शुरूअ खां वठी इमरान ख़ान ऑनेस्टली स्पीकिंग मां उनजी पॉलिसी खे बि लाइक न कंदो आहियां ऐं उनजी पर्सनैलिटी खे, छाकाणि हू एरोगेंट आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त कंहिंखे ॿुधंदो न आहे। कंहिं बि लीडर में जेकॾहिं इहे ॿ जेके आहिनि सो ख़राबियूं हुजनि त पोइ उहो लीडर थी नथो सघे, कंहिंखे न ॿुधंदो आहे ज़ाहिरी तौर। त पर्सनल लेवल ते असां छॾियूं था। त हाणे इहो आहे त पुछो असां अवाम, असां तव्हां शहरी आहियूं न पंहिंजे मुल्क जा, वफ़ाक़ी हुकूमत जा शहरी आहियूं, त तो आहे 200 जेकॾहिं इक़्तिसादी माहिर आहे त पहिरीं ॻाल्हि त उनजी लिस्ट असांखे ॾेखार कहिड़ा तो वटि हुया। जेकॾहिं नथो लिस्ट असांखे ॾेखारी हिन जो मक़सदु आहे तूं कूड़ थो वञे, तूं ग़लति ॻाल्हि कई आहे। माना जेकी अच्छा तो चयो त जेको आहे आर्टिफिशियल डॉलर खे नवाज़ शरीफ़ घटि कयो, ख़ासि करे इसाददार ते तमामु घणी तनक़ीद हूंदी। पर हाणे छो तूं 3 सालनि में 5 अरबनि खां वधीक डॉलर मार्केट में इंजेक्ट करे ऐं तूं कोशिशि थो करे त जेके डॉलर जी क़ीमत घटि थिए, उहो तो छा कयो? इहो छाजे करे थो करे? क्या त जेके उन्हनि यू टर्न कया उहो सभिनी खे साम्हूं आहिनि, रिपीट करणु सही बि कोन्हे का। त तो त हर शोबे में तूं जेको आहे सो इहो यू टर्न वरितो न। हाणे तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो कीअं इतबार कयूं? इतबार तॾहिं थींदो जॾहिं असां ग्राउंड ते ॾिसंदा विया, आमदनी माण्हुनि जी वधी वई आहे, रोज़गार वधी वियो आहे, उन खां पोइ महांगाई बि घटिजी वई आहे, माण्हू ख़ुशहालीअ ते आया आहिनि, माण्हू पंहिंजे घर में वेठा आहिनि, चवंदा हा वाक़ई इमरान ख़ान जे पॉलिसी जे करे हाणे असांजो जेको घर आहे उहो ख़ुशहाल आहे, सकून सां निंड कयूं था, असांखे खाधे पीते जूं सभु शयूं अची थियूं वञनि। ठीकु, मुश्ताक साहब, PDM जॾहिं जुड़ी हुई त महांगाई उन्हनि जो पहिरियों हुयो त भई अवाम महांगाई जे करे तमामु घणी परेशान आहे, सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, पर महांगाई उन्हनि जो पहिरियों नारो हो। कीअं था ॾिसो त अपोज़िशन बि इन मामले ते को एॾो ख़ासि तहरुक न वठी सघी आहे? इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हांखे मिसाल तौर बिलावल जेका मुखालफ़त थो करे सियासी, हुनखे ख़बर आहे त सिंध में 10 साल तव्हांजी हुकूमत आई, 10 सालनि में सिंध में तव्हां केतिरो रोज़गार पैदा कयो, केतिरो साईं अनाज पैदा कयो, केतिरियूं सब्जियूं पैदा कयूं, केतिरो जेको सवई बहितर पॉलिसी ॾिनियूं, केतिरो तव्हां अमन अमान क़ाइमु कयो। अञा 13 साल थिया आहिनि, 13 सालनि में तव्हां कुझु न कयो। वरी चवंदा PDM में हुननि खे त उन्हनि 2 टे जलसा करे वरी चुप था करे वञनि। मिसाल तौर सहाफ़ी आहिनि, उन्हनि जे जंहिं नमूने सां धरणो आहियूं इस्लामाबाद में नेशनल असेंबली जे ॿाहिरि, उन्हनि जो वधीक इफेक्ट आहे कंपेरिज़न त जेके अपोज़िशन जी जेके पार्टीज़ आहिनि, उहो पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे या फज़ल रहमान ग्रुप जेके बि हुजनि, उन्हनि एॾी माण्हुनि खे मोबिलाइज़ेशन न कयो आहे जो हुकूमत मजबूर थी पंहिंजी पॉलिसियूं चेंज कनि। मुश्ताक साहब, हुकूमती वज़ीर कंपेयर कनि था त भई असां दुनिया जे ॿियनि रीजन्स खां हिते जेको आहे सो क़ीमतूं पोइ बि घटि वधियूं आहिनि, या ॿाहिरि जी बनस्बत जेके रेट्स आहिनि उन्हनि खे कंपेयर कयो थो वञे। इन तरह जो फार्मूला छो थो ॾियण जी कोशिशि कई वञे? हाणे साइंस में जेको असां पढ़ियो आहे ऐं जेको जंहिं में मां फिज़िक्स केमिस्ट्री पढ़ियो आहे, उन में हमेशह असांजो जुमिलो चवंदा आहिनि त इफ ऑल अदर थिंग्स इक्वल, फलाणी शइ फलाणे सां उनजी निस्बत अची आल। हिते त तंहिंजे करे जॾहिं असां पाकिस्तान खे कंपेयर कयूं था मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, त उन्हनि जूं कंप्लीटली डिफरेंट सूरत हाल आहिनि, उन सां करे ई नथा सघूं। हे ईअं आहे जीअं मिसाल तव्हां या मां कराची में था रहूं, ॿियनि जी पघार ₹1,00,000 आहे, तव्हांजी या मुंहिंजी पघार जेका आहे 25,000 आहे, त
त पोइ मां ॿियनि सां थोरी कंपेरिज़न कंदुमि, मां त पंहिंजो पाण खे ॾिसंदुमि न। तंहिंजे करे पाकिस्तान जो अवाम पाण खे थो ॾिसे, पाण खे ॾिसे थो, हुनखे कहिड़ी ख़बर आहे इंडिया में छा थो थिए, अफ़गानिस्तान में छा थो थिए, अमेरिका में छा थो थिए, लंडन में छा थो थिए, उनजी हू त पाण जी हालति थो ॾिसे न। भई मुंहिंजी जेका आमदनी 30,000 रुपया आहे ऐं मुंहिंजो ख़र्चु जेको आहे 60,000 आहे, 30,000 मां किथां आणींदुमि, छा कंदुमि, कीअं कंदुमि। त तंहिंजे करे जेके वज़ीर आहिनि जॾहिं हू जवाबु नथा ॾेई सघनि, सभी जॾहिं हू जवाबु नथा ॾेई सघनि या तनक़ीद वधी वई आहे, त पोइ इहो फिरारत जो रस्तो इख़्तियार कंदा आहिनि त भई फलाणे मुल्क में हीअं हो, फलाणे मुल्क में इहो हो, 100 साल अॻु में जेको आहे फलाणे मुल्क में हीअं हो, इहो थोरी आहे। हिन वक़्तु ग्राउंड ते, मैदान ते पाकिस्तान या सिंध जे माण्हुनि जी हालति छा आहे, उहा काउंट थींदी आहे। ठीकु, मुर्शद साहब, मुआशी हवाले सां 3 साल जेकॾहिं हुकूमत जी कारकर्दगी ॾिसिजे त का ख़ासि नतीजो न ॾेई सघी आहे। जेकॾहिं ही हुकूमत पंहिंजो वक़्तु पूरो थी करे त ईंदड़ 2 सालनि में तव्हां जेका इकोनॉमी जी सूरत हाल आहे उनखे कीअं था ॾिसो? हुकूमत छा महांगाई खे कंट्रोल करे सघंदी? जेके शयुनि जा अघ आहिनि, रेट्स आहिनि, उहे बैक थींदा या अञा इहे शयूं अॻियां फॉरवर्ड थी सघनि थियूं? हाणे जेकॾहिं हिन हुकूमत खे थोरो अलाउंस था ॾियनि, हुन खां थोरी छा चइबा आहिनि सहूलियत था ॾियूं, जेकॾहिं ही इमरजेंसीअ में के पॉलिसीज़ चेंज था कनि, को बहितर गवर्नेंस ॾियनि था, पोइ एटलीस्ट महांगाई त वधंदी कोन, थोरी घटि बि, माना 1%, 2%, 3% घटि बि, ऐं पोइ शायदि माण्हुनि में हिकिड़ी उमेद पैदा थींदी हमेशह त भई हाणे मुल्क जेको आहे सो बहितर थो थिए। जेकॾहिं उहे नथा कनि, ईअं असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं त बिज़नेस एज़ यूजुअल, भाई इहो धंधो ईअं हले पियो। हाणे इहो धंधो जीअं हले पियो न, इहो ख़तरनाक जुमिलो आहे, बिज़नेस एज़ यूजुअल। जेकॾहिं बिज़नेस एज़ यूजुअल आहे, पॉलिटिकल पार्टीज़ बि पियो हलनि, कामोरा बि ईअं था कनि, वापारी बि ईअं था कनि, ऐं कैबिनेट में जिते प्राइम मिनिस्टर बि ईअं थो करे, त पोइ आम माण्हुनि लाइ ख़तरनाक सूरत हाल पैदा थी। सही, वॾी महिरबानी मुश्ताक साहब, तव्हां पंहिंजो तज़ियो ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, मुआशी माहिर मुश्ताक मीराणी असां सां गॾु, उन्हनि जो चवणु हो त हुकूमत 3 सालनि में जेका हिन वक़्तु महांगाई जी सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु तमामु घणी बदतरीन थी चुकी आहे। अपोज़िशन जो जेको नारो हो त भई हिन हुकूमत महांगाई में तमामु घणो इज़ाफ़ो कयो आहे, इन करे हू चाहींदा त अवाम जे अहजनि खे घटि करण जे हवाले सां हिन हुकूमत खे घर मोकिलीनि, त अपोज़िशन पिणु पंहिंजो को जोॻो किरदारु अदा न करे सघी आहे। हुकूमती वज़ीर जीअं महांगाई जे हवाले सां सूरत हाल खे डिफेंस करण जी कोशिशि कनि था, रीजन जे ॿियनि मुल्कनि जे हवाले सां मिसाल ॾियनि था, पर हिन वक़्तु जेका ग्राउंड ते सूरत हाल आहे उहा इहा आहे त माण्हुनि खां आम वाइपे जूं शयूं ख़रीद करण जी कुवत बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। ईंदड़ ॾींहंनि में जेकॾहिं इहा ई सूरत हाल रही त यकीनन माण्हुनि ते तमामु घणो बोझ वधंदो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु ॻाल्हाइण जे लाइ असांखे पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ मेंबर्स इन असेंबली हीर सोहस जॉइन कयो आहे। हीर भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। हीर, छा चवंदो हुकूमत 15 ॾींहं अॻु में जेके पेट्रोल, डीज़ल ऐं गासलेट जी क़ीमतनि में घटिताई कई हुई, 1.5 रुपयो पेट्रोल जी क़ीमत घटि कई हुई, हाणे हुकूमत ओचितो 5 रुपया पेट्रोल जी क़ीमत में वाध करे छॾी आहे, छा चवंदो? बिल्कुलु सभिन तमामु 3 साल सरकार पूरे मुल्क खे तबाह करे छॾियो ऐं आम माण्हुनि जो जीअं पेट्रोल जी क़ीमत वधण जो मक़सदु आहे त जे तव्हां जूं ज़रूरत जी शयूं सभु महांगियूं थियण, ऐं तव्हां ॾिसी चुका आहियो त अटो, खंडु, चांवर, रोज़मरा जेके शयूं आहिनि जेका 50 रुपए खंडु शुरू थी वियो, 10 रुपए ते पुॼी वई आहे। अटो जेको 20 रुपए किलो 80, 90 रुपए पहुतो आहे, त जेको 5 किलो जो तेल मिलंदो उहो 900 रुपए या वञी 2200 ते पहुतो आहे। त यकीनन इहे हिननि जूं नाअहली आहे न हुकूमत जी, त जिन जो सिर्फ़ु कमु आहे त मुखालिफ़नि ते अटैक करणु, इदारनि ते जेको हिननि जे ॻाल्हियुनि खे न मञी जेको न्यूट्रल ते कमु कयो उन्हनि ते अटैक करणु, ऐं पोइ सिर्फ़ु इहो आसान हलबो आहे त तव्हां टैक्स वधायो, तव्हां पेट्रोल जी क़ीमतूं वधायो, तव्हां गैस जी क़ीमतूं वधायो, तव्हां बिजली जी क़ीमतूं वधायो। जेको आसान टारगेट रहियो आहे हमेशह त तव्हां डायरेक्ट टैक्स लॻाए अवाम ते अता वञो। हीअ हुकूमत जी बदतरीन गवर्नेंस रही आहे हिननि जी, जंहिंजी वजह सां आवाम जे लाइ ॾुखियो थींदो वञे, मुश्किल तरीन थींदो वञे।
रोज़गार तव्हां ॾियो कोन था, महांगाई तव्हांजे हद खां वधी वई आहे, 200% महांगाई वधी वई आहे। ऐं हाणे वरी जेको नओं IMF खां पोइ हर 15 ॾींहंनि खां पोइ हिन जी क़ीमतूं जेके आहिनि उहे रिव्यू करणियूं आहिनि। ऐं बदकिस्मती आहे घटि थिए थी त रुपयो 50 पैसा, 1 रुपया पैसा, ऐं वधे थी त 5 रुपया, 7 रुपया, 9 रुपया। तव्हां एट ए टाइम जेके तव्हां 5 रुपया क़ीमत वधायो था, तव्हां अंदाज़ो करियो त हिन जा जेके आहिनि महांगाई ते केतिरा ख़तरनाक असर पवंदा। अॼु जेके आहिनि उहो रोज़गार जा मवाद ख़तम थींदा वञनि, प्राइवेट सेक्टर पंहिंजा जेके आहिनि उहे यूनिट्स बंदि कंदा वञनि, नौकरियुनि जा माण्हू कढनि था, त बसि तव्हां करे सघो था हिन मुल्क जे लाइ। बाक़ी तमामु ॾुखियो ऐं तमामु बदतरीन सूरत थींदी वञी त ॾींहं ब ॾींहुं हिन हुकूमत जी नाहे जी वजह सां अताब में अची रहिया आहियूं। असां तव्हां सभु अची विया आहियूं। जेको आम माण्हू, जेको मिडिल क्लास, लोअर क्लास त सम्झूं था त उहो त शायदि हिकिड़े महीने जी हिकिड़े टाइम जी वेले जे लाइ मुश्किल आहे, पर हाणे मिडिल क्लास पंहिंजी सफ़ेद पोशी जी भरम रखणु मुश्किल थी वियो हुनजे लाइ। हीर जेकॾहिं असां हुकूमती पॉलिसियुनि ते नज़र विझूं त यकीनन मायूस कंदड़नि महांगाई जे हवाले सां हिन वक़्तु हुकूमत को ख़ासि रिलीफ अवाम खे न ॾेई सघी आहे सखणियुनि दावाउनि खां अलावा। पर जेकॾहिं ॿिए तरफ़ अपोज़िशन जी ॻाल्हि कयूं था, बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि महांगाई ते तनक़ीद त कई आहे, हुकूमत जी पॉलिसियुनि ते तनक़ीद त कई आहे, पर अमली तौरु को अहिड़ो ख़ासि अवाम जे लाइ बूटो न ॿारे सघियो आहे। इहे मामला सिर्फ़ु बयाननि ताईं महदूद आहिनि। जेकॾहिं अवाम हुकूमत मां मौजूदा हुकूमत मां मायूस आहे त अपोज़िशन मां बि को अवाम एॾो ख़ुशि न आहे। उन्हनि PDM जो हिकिड़ो ठहियो त भई अवाम खे महांगाई मां निजात ॾियारी वेंदी या महांगाई खे मेन उनजो रखियो वियो, पर उन बावजूदि सिर्फ़ु बयाननि ताईं इहे ॻाल्हियूं महदूद आहिनि। सभिनि ॾिसो, अपोज़िशन जो जेको कमु आहे उहो एहतिजाज करणु अपोज़िशन जो कमु आहे, पार्लियामेंट में पंहिंजो मौक़ो पेश करणु अपोज़िशन जो कमु आहे त पंहिंजे वोटर्स खे, पंहिंजे अवाम खे मोबिलाइज़ करणु। ऐं असीं सम्झूं था त पार्लियामेंट में रही बि हिननि शयुनि में तनक़ीद कयूं था, मीडिया में रही जेको अवाम खे ॿुधायूं था त हिननि जूं ग़लति पॉलिसियुनि जी वजह सां अॼु मुल्क किथे पहुतो आहे। ऐं चेयरमैन जी जेतिरो वोकल आहे, जेतिरो ॻाल्हाए थो, उहो मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक तव्हांजे साम्हूं आहिनि असां शयूं, चाहे उहे प्रेस कॉन्फ्रेंस में हुजनि, चाहे उहे जलसनि जी सूरत में हुजनि। इहा ई मोबिलाइज़ेशन हूंदी आहे, अवाम खे ॿुधाईंदी आहे त तव्हां छा करे रहिया आहियो ऐं तव्हां गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ जेके आहिनि उन्हनि खे बाक़ी शयूं जेके आहिनि उहो करणु। अपोज़िशन जो किरदारु आहे उहो किरदारु आहे। पार्लियामेंट पाकिस्तान पीपुल्स पार्टी कॾहिं न चाहींदी आहे कि को अहिड़ो फ़ैसिलो करे या कहिड़ी शइ करे जंहिंसां ॿिए कंहिंखे मौक़ो मिले ऐं पार्लियामेंट जो वठी फ़ाइदो वठी ॿिया अची वेही रहनि। इहो न जमहूरियत खे नुक़सानु थिए, इहो कॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी न पॉलिसी रही आहे, न चाहींदी आहे त तीअं जमहूरियत में रही, पार्लियामेंट में रही जेके तव्हां मौक़ो अदा करे सघो था, तव्हां टूल्स इस्तेमालु करे सघो था, उहे टूल्स इस्तेमालु करे रही आहे। ऐं तव्हांजे साम्हूं आहे त कहिड़ी जॻह आहे, कहिड़ो प्रोग्राम जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं ख़ासि करे चेयरमैन बिलावल भुट्टो पंहिंजो मौक़िफ़ न रखियो आहे। चाहे उहो तव्हांजे साम्हूं आहे त मीडिया जे हवाले सां जेको तगुन लॻो आहे उनजे हवाले सां हुजे, चाहे NFC जे हवाले सां हुजे, चाहे उहे 18th अमेंडमेंट जे हवाले सां हुजे, या महांगाई जे हवाले सां हुजे, या हिननि जे हुकूमत में जेके बि तव्हांजे हवाले सां केसिस थिया हूंदा उन हवाले सां को खुलियल चिटो मौक़िफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे ऐं रखे पई। पर हिन वक़्तु अवाम जो हिन वक़्तु जेको मेन मामिलो आहे, मेन इशू आहे उहो महांगाई आहे। महांगाई जे हवाले सां अपोज़िशन कहिड़ो ख़ासि रोल अदा कयो आहे, हुकूमत खे कहिड़ो टफ टाइम ॾिनो आहे, अवाम सां गॾिजी को एहतिजाज कयो आहे, छा कयो आहे? देखो, हिन वक़्तु बि अगरि तव्हां वञो त फेडरल गवर्नमेंट जी पॉलिसीज़ जे हवाले सां पूरी सिंध में सिंध हुकूमत असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकी आहे उहो एहतिजाज शुरू करे छॾिया आहिनि। उहो तव्हांखे शेड्यूल मिलियो हूंदो, हींअर असां सिजावल में करियूं था। उहो ई गवर्नमेंट जी फेडरल जी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़, उन जे ख़िलाफ़, चाहे उहो महांगाई हुजे, सिंध सां जेकी जेकी करे रहिया हुन हवाले सां बाक़ाइदा पूरे सिंध में एहतिजाज जेके आहिनि थी विया। कल्ह मुंहिंजे ख़्याल में जेको आहे उहो खैरपुर में हो, त असीं सम्झूं था कि हीअ मोबिलाइज़ेशन आहे, मूवमेंट आहे जेकी आवाम खे मोबिलाइज़ करणो, उनखे ॿुधाइणो आहे त हे शयूं आहिनि जेके वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जी वजह सां असांखे सभिनी ते अताब आहे। तो यकीनन हर पार्टी पंहिंजो मौक़िफ़ रखे थी, नून लीग करे बि कोन थी करे या ॿियूं पार्टियूं। त सिंध गवर्नमेंट सिंध हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी चेयरमैन जी पॉलिसी आहे त तव्हांखे एहतिजाज कर, चाहे वो पाणी जी शॉर्टेज हुजे, चाहे वो महांगाई हुजे, चाहे वो वसीला जिन ते सिंध जे हवाले सां जेके बि प्रोग्राम थियनि था उन ख़िलाफ़ जेके शयूं वफ़ा करे थी, उहो भरपूर एहतिजाज जो हले पियो। इवन असांजो
छंछर जे ॾींहुं सिजावल में आहे एहतजाज वफ़ाक़ जे ख़िलाफ़ ऐं कल्ह जो त उहो पूरे सिंध में जेको आहे न बाक़ाइदा सिंध असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी उहो एहतजाज जो जेको शेड्यूल ॾेई छॾियो आहे। पर हींअर हिन में सियासी मसलियत ऐं सियासी तकल्लुफ़ खां कमु वरितो थो वञे, एॾो को ख़ासि इन ते तहरुक नथो वरितो वञे। हुकूमत खे तमामु घणो टाइम, हुकूमत अहिड़ी सूरत हाल आहे हुकूमत खे टाइम गेन करे पई, हुकूमत खे जेके डिसीशन्स वठणा आहिनि बिल्कुलु आराम सां वठे पई। यकीनन टाइम मिले थो त उहो उन्हनि जे लाइ बि सोचणु खपे, जेके हिननि खे खणी आया आहिनि, जेके सिलेक्टेड कराए हिनखे विहारणो आहे, उहे बि उन्हनि खे बि सुठो न टाइम मिले, ख़बर पवे त ग़लति फ़ैसिलनि सां मुल्क खे केॾो नुक़सानु थो थिए, ग़लति फ़ैसिलनि सां मनपसंद माण्हुनि खे आणण सां त माण्हुनि खे केॾो आवाम केॾो असाब में अचे थी। त यकीनन इहो न सिर्फ़ु तव्हांजो असांजो सभिनीनि जो कमु आहे, हुन में सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टीज़ बि तव्हां सां गॾोगॾु अगरि सम्झो था त अञा बि वक़्तु न हाणे इलेक्शन अचण वारियूं आहिनि, आवाम फ़ैसिलो करे त आवाम सां गॾोगॾु उन्हनि इदारनि जो बि कमु आहे त हू न्यूट्रल थी विया ऐं जिथे बि आवाम चूंडणु चाहे थी, वोट ॾियणु चाहे थी, उन्हनि खे ऐवाननि में आणे। अदरवाइज़ न सिर्फ़ु हे 4 साल भुगतिया आहिनि ऐं उहे शयूं जेके न ख़राब थींदियूं त सम्झूं था त हर पार्टी जेको हाणे इलेक्शन जो 3 साल खां पोइ बाक़ाइदा इलेक्शन जो टाइम शुरू थी वेंदो, त यकीनन हर पार्टी पंहिंजी शयूं जेको सम्झे थी त कहिड़े हिसाब सां स्टैंड करिणो आहे या अपोजिशन खे टफ टाइम ॾी, गवर्नमेंट टफ टाइम ॾियणो आहे, टफ टाइम ॾिए पई। ऐं यकीन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको पंहिंजो किरदारु आहे उहो न्यूट्रल एनालिसिस चवनि था त उहो पंहिंजे तरीक़े सां न सिर्फ़ु ही कहिड़ो टफ टाइम आहे जंहिंमें सिंध में बिजली जो बहरान आहे, हुकूमत खे का वफ़ाक़ी हुकूमत खे का परवाह न आहे, पाणी जी खोट आहे, वफ़ाक़ी हुकूमत खे का परवाह न आहे, सिंध हुकूमत रड़े थी त भई उनखे उनजे हिसे जो फंड नथो मिले, हिसे में कटौतियूं कई वञनि थियूं, हुकूमत खे का परवाह न आहे, ज़रई हवाले सां जेका सूरत हाल आहे हुकूमत खे का परवाह न आहे, महांगाई वधाई पई वञे, हुकूमत पंहिंजी मर्ज़ी सां ऑर्डिनेंस पॉलिसियूं आणे पई, वफ़ाक़ी हुकूमत खे का परवाह न आहे, अपोजिशन इहो कहिड़ो टफ टाइम पई ॾे? सभी अपोजिशन जो जेको रोल गवर्नमेंट सिंध में अपोजिशन जो रोल आहे त हू उन्हनि निशानदी करणु, उन्हनि ते तनक़ीद करणु, आवाम खे ॿुधाइणु आहे। अपोजिशन इहो कमु कोन्हे त हाणे हुकूमत खे रूल बैक करे छॾे ऐं इहो किरदारु आहे त हू के ॿिए वटि वञे ऐं हुनखे चए त हिनखे जमहूरियत खां कढा वेड़ शुरू करे छॾे ऐं को नओं सिस्टम अचे, उहो कंहिंजे पीपुल्स पार्टी खे न चाहींदासीं त हीअ शयूं थिए। जेको हुनजो किरदारु आहे स्टैंड आहे, चाहे वो पानी के हवाले सां हुजे, पॉलिसियुनि जे हवाले सां हुजे, या पर उन सां गॾोगॾु यकीनन सिंध में अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे त वफ़ाक़ में त जेके आहिनि सिंध में जेके शहरी इलाइक़ा आहिनि, GDA आहे, उन्हनि सां हुकूमत इतिहादी थी विया आहिनि त छा उन्हनि पंहिंजो रोल अदा कयो आहे त छा जेके बिजली जे हवाले सां प्रोग्राम कनि था, उनजा मेगा प्रोजेक्ट अचनि था त छा असांजे सिंध में अगरि सिंध हुकूमत आहे त MNA सिंधी जेके वफ़ाक़ सां जुड़ियल आहिनि, चाहे वो PTI हुजे, चाहे वो MQM हुजे, चाहे GDA हुजे या पंजाब जा जेका मेजॉरिटी आहे उहे उन्हनि जो किरदारु ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे त हर पार्टी पंहिंजो करे पई। बाक़ी इहो कॾहिं बि न चाहींदासीं त हिकिड़े साल जेको 3 साल सफ़र कयो आहे अहिड़ो को इक़दाम करियूं या अहिड़ो को असीं शुरू करियूं जेका हिननि खे मौक़ो मिले ऐं हे कॾा वेड़ शुरू करण ऐं ॿियो करे अची वहे, जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी कॾहिं बि न चाहींदी त का अहिड़ो स्टेप खणे या कंहिंखे अहिड़ो साथ ॾियूं जंहिंसां हीअ हुकूमत जमहूरियत डिरेल थिए। जमहूरियत लाइ यकीन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जूं कुर्बानियूं आहिनि, पंहिंजे लीडरनि खे जेको आहे कुर्बान करायो आहे इन जमहूरियत जे लाइ। त यकीनन तमामु ॾुखियो मरहलो आहे, तमामु मुश्किल टाइम आहे, आवाम जे लाइ आहे ऐं आवाम सां ई पार्टियूं ठहनि थियूं, लीडर ठहनि था, त ॾुखियो टाइम रहियो। पर अहिड़ी का बि शइ जी अहिड़ी कंहिं साज़िश जो साथ न ॾींदासीं जंहिंसां मुल्क खे नुक़सानु थी, जमहूरियत खे नुक़सानु थी। वॾी महिरबानी हीर सोहो साहिबा, मेंबर सिंध असेंबली पीपुल्स पार्टी असां सां गॾु। हुनजो चवणु हो त हू नथा चाहिनि त जमहूरियत खे डिरेल कयो वञे ऐं जंहिं हिन वफ़ाक़ी हुकूमत खे आंदो आहे उन्हनि खे बि ख़बर पवणु घुरिजे त हिननि जूं पॉलिसीज़ छा आहिनि। यकीनन सियासी मफ़ाद, सियासी इतिहाद, सियासी मसलियतूं पंहिंजी जाइ ते, पर हिन वक़्तु जेका मुल्क में मौजूदा सूरत हाल आहे, वफ़ाक़ी हुकूमत खे या मौजूदा हुकूमत खे एतिरो रिलीफ ज़रूरु मिलियो आहे त हू पंहिंजी मनमानी करे पई ऐं पंहिंजी मनपसंद पॉलिसियूं आणे पई, जंहिंजो सिधो सओं असरु मुल्क जे ग़रीब अवाम ते पइजी रहियो आहे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।